ए नौजवाननि जी जमायत, जेकॾहिं तव्हां ताक़त रखो था निकाह करण ते, जेकॾहिं ताक़त रखो था निकाह करण ते, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो निकाह करे चयो। जेकॾहिं एतिरा पैसा अथव निकाह जेतिरा अथव, अल्लाह जे नबी छा फरमायो, ए साहबा निकाह करे छॾियो। इन खां बाद में अल्लाह जे नबी फरमायो इन निकाह जे अंदरि तव्हांजे लाइ वॾी पाकाई आहे, तव्हां गुनाहनि खां बिल्कुलु जेको आहे बची सघो था। ऐं जेकॾहिं अल्लाह जे नबी फरमायो ताक़त नथा रखो, पोइ अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पोइ जेको आहे रोज़ा रखणु शुरू कयो। छाजे करे रोज़े में छा थींदो आहे, जीअं रोज़ा रखंदा आहियूं न, रमज़ान ईंदो इंशाअल्लाह क़रीब आहे, अल्लाह ताला सभिनी खे जेको नसीब अदा फरमाए, जेके हिते आहिनि सभिनी खे अल्लाह ताला रमज़ान जी सआदत सां जेको नवाज़े अन क़रीब आहे। जॾहिं रोज़ा रखंदा आहियूं न, जिस्म मां ताक़त ख़तमु थी वेंदी आहे, इंसान जी बुराई तरफ़ माइल जी शहवत जेकी आहे उहा बिल्कुलु ख़तमु थी वेंदी आहे। इंसान खे एतिरी बि ताक़त न थींदी आहे जेकी आहे मां का शइ जेको आहे मंज़रु ॾिसां, मां को रोड ते वञी करे घुमां, इहा बिल्कुलु रोज़े जे अंदरि इहा ताक़त ख़तमु थी वेंदी आहे। त इन जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं अगरि निकाह नथा करे सघो, ए साहबा पोइ जेको हाणे रोज़ा रखणु शुरू कयो। इन जे अंदरि जेको आहे न तव्हांजो नफ़्स जेको आहे उन जे मथां मार लॻंदी, ऐं नफ़्सानी ख़्वाहिशात जेकी उभरंदी आहे न जवानी जे अंदरि, ऐं उहा जेकी आहे उहा ख़तमु थी वेंदी। महिल सां उनखे शादी कराए छॾियो, छाजे करे उनजा जज़्बात मरी वेंदा न। हिकिड़ो तव्हां निकाह जो उनखे कराईंदव, ऐं असां वटि ज़ुल्म हलंदो आहे, छोकिरियूं साईं 20 साल 25 साल 30 साल ताईं साईं छोकिरियूं जेको घर में वेठी हूंदियूं आहिनि, ऐं मूंखे एब लॻंदो आहे, असांखे वॾनि खे एब लॻंदो आहे, हाणे मां कीअं वञा फिलाणे खे ऐं चवां त मुंहिंजी न्याणी बालिग आहे, तूं पंहिंजे पुट लाइ वठि। इहो असांखे एब थो लॻे, हालांकि इहो एब ई न आहे। साईं मुंहिंजी न्याणी जेकॾहिं बालिग थी वई आहे, मां ॻाल्हि कयां, मूंखे बहितर किथे रिश्तो सम्झ में अचे थो न, उते बि ॻाल्हि पहुचाए छॾियां। ऐं असांजे हिन इलाइक़े में हर हिकु घर में औरतुनि जी तादाद घणी आहे। जिते किथे ॾिसंदो न, पाकिस्तान कंट्री में त ईअं ई आहे, हर घर में औरतुनि जी तादाद जेकी आहे उहो तमामु घणी हूंदी आहे। 5-5 6 जेको न्याणियूं जेको आहे उहो बालिग हूंदियूं आहिनि। असां छा कंदा आहियूं, असां चवंदा आहियूं न पाण जॾहिं को अचे जेको असांजे, असां पोइ जेको आहे उहो न मया बरदोसो ईअं करणु जेको आहे असां छॾे ॾियूं। न्याणियुनि जे मथां जेकी आहे इहा तबाही आहे, इहो ज़ुल्म आहे हिकिड़े क़िस्म जी न्याणियुनि जे। असांजो न्याणी साईं चवनि न असांखे, साईं शर्म जो मक़ाम आहे न। ॾिसो न्याणी साईं अबे खे चवंदी मां शादी करा, हा न्याणी चवंदी, न्याणी त माउ खे बि न चई सघंदी। औरत जे अंदरि इहो तबई तौर ते जेको आहे इहो तमामु घणो जेको हया जो मादो रहियल आहे, रखियलु आहे। औरत कॾहिं बि जेको आहे न चवंदी त मां शादी करायो, जीअं जो बालिग थी वञे उन टाइम फौरी तौरु जेको आहे उनजे निकाह जो जेको बंदोबस्तु जेको आहे उहो करायो।